الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا فمن جاءه موعظة من ربه فانتهى فله ما سلف وأمره إلى الله ومن عاد فأولئك أصحاب النار هم فيها خالدون صدق الله العظيم। कलो के साॻे रुकू जे हिकिड़ी आयत जी तिलावत बरकत ख़ातिर कई से इन जो तर्जुमो ऐं मुख़्तसर तफ़सीर ऐं तिलावत मुकम्मल थियल आहे। अॼु असां व्याज ऐं वापार में फ़र्क़ु, वापार में जेको नफ़ो ऐं ज़्यादती थींदी आहे उहा माल जे मुक़ाबले ऐं एवज़ में हूंदी आहे। व्याज में जेको नफ़ो ऐं ज़्यादती हूंदी आहे उहो बिना कंहिं एवज़ जे हूंदी आहे। मिसाल तौर ते कई माण्हू हिकु दिरहम जे क़ीमत जो कपिड़ो 2 दिरहमनि में विकिणियो त इहे 2 दिरहम कपिड़े जे एवज़ ऐं मुक़ाबिल में सम्झा वेंदा। ऐं व्याज खे शरीयत हराम कयो आहे, वापार खे शरीयत मुतहरा हलाल करार ॾिनो आहे। व्याज में असुल कर्ज़ ते कुछ ज़्यादा वठण पैसो इन्ही के चइबो आहे व्याज। रिबा माना उधारो, वाधारो, इज़ाफ़ो। मिसाल तौर ते माण्हू कंहिंखे 10,000 रुपया ॾे थो, वापसी में उन खां 15,000 या 20,000 वठे त हाणे 5,000 इहे जेको इज़ाफ़ी 5,000 आहिनि वाधारू पैसो आहे, इन्ही के चइबो आहे रिबा अरबी में, ऐं उर्दू में उनखे चइबो आहे सूद। सिंधी में असां उनखे चवंदा आहियूं व्याज, अंग्रेज़ी में उनखे इंट्रस्ट चई ऐं जेको आहे माण्हू हलाल करण जी कोशिशि कनि था। त पोइ माण्हू ईअं चवंदा आहिनि त व्याज में जेको मोहलत ऐं वक़्त जी ताख़ीर जे एवज़ में ज़्यादती वठिजे थी त वक़्त जी ताख़ीर ऐं मोहलत न अकुलन कोई माल आहे न उर्फ़न अहिड़ी शइ आहे जंहिं ते कब्ज़ो कयो वञे। तंहिंजे करे वक़्त जो पैसो वठणु, इज़ाफ़ो वठणु ऐं हर उहा शइ जेका बिना एवज़ ऐं बिना बदल जे हासिल कई वञे उहा बातिल ऐं नाहक आहे। पोइ जंहिं माण्हू बय ऐं सूद खे बराबरि करार ॾिनो त उन मुक़ाबले ऐं मुआविज़े में बदहवासी खां कमु वरितो। इन जे लाइ व्याज खोर जो अंजाम इहो थींदो जॾहिं क़बर मां उथंदो त उहो चरियो ऐं बदहवास थींदो, छो त दुनिया में उन जा हवास अकुल ख़तम था थी वञनि। जॾहिं उथंदो क़बर मां त पोइ इहो ईअं चरियनि वांगुरु उथंदो। ॿियो, व्याज खोर जे इन ग़लति मिसाल जे बयान ते शरीयत मुतहरा हिकिड़ियूं शयूं वाज़ह कयूं आहिनि। जीअं व्याज खोर पंहिंजो दलील इहो वठंदो आहे त जहिड़ी तरह बय में नफ़ो ऐं ज़्यादती थींदी आहे अहिड़ी तरह व्याज में बि नफ़ो ऐं ज़्यादती हूंदी आहे, ॿिन्ही में कोई फ़र्क़ु न आहे। इन इस्तदलाल जो मिसाल ईअं आहे जीअं कोई माण्हू चए त जीअं घरवारी औरत आहे अहिड़ी तरह माउ बि औरत आहे। हाणे फ़र्क़ु आहे केॾो? हो घरवारी उन जो रिश्तो निकाह जो रिश्तो आहे, अम्मा जो मुक़दस रिश्तो आहे, अगरचे जिन्स में 2 औरतूं आहिनि। हाणे कोई अकुलमंद माण्हू इन फ़र्क़ु खे नथो सम्झी सघे त व्याज ऐं वापार खे माण्हू ईअं चए त जहिड़ो व्याज तहिड़ो वापार। अहिड़ी तरह तफ़सीर में मिसाल ॾिनो अथई जीअं कोई माण्हू चए त कुतो बि ॿकरी वांगुरु हिकिड़ो जानवर आहे, पोइ ॿकरी हलाल आहे, कुतो हराम आहे। हाणे ईअं कोई मिसाल ॾेई सघे थो? आकिल माण्हू दाना ईअं कोन करे सघंदो। व्याज जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़े खे चइबो आहे रिबा नसिया
ऐं ॿियो आहे रिबल फज़ल। रिबन नसिया उहो व्याज आहे जेको कर्ज़ ऐं ओधर में हुजे। ज़माना जाहिलियत में इन क़िस्म जो व्याज आम हुयो। ईअं हुयो जो कोई शख़्स कंहिं मुअय्यन वक़्त ते कर्ज़ ॾींदो हो ऐं उन ते कुझु महीना मुक़ररु कंदो हो। पोइ जॾहिं वक़्तु मुक़ररु थियो हो, पैसा अदा न करे सघंदो हो त कर्ज़ ख़्वाह असुल पैसे में कुझु वधाए करे उनखे मोहलत ॾींदो आहे ऐं सूद खे असुल में जमो करे उन ते जेको आहे पैसा वधाईंदो वेंदो हो। ॿीण टीण चौण ईअं इन खे चइबो आहे रिबन नसिया, माना व्याज जेको ओधर ते ॾिनल पैसे जे मथां व्याज दर व्याज, व्याज दर व्याज। हाणे असां वटि जेके बैंकुनि मां व्याज आहे या आम माण्हू ॾियनि था, ईअं असुल जेका मूड़ी माल जी आहे तो हा त 10 दफ़ा लही थी वञे पर व्याज कोन थो ख़तमु थिए, लहे ई कोन थो। ऐं ॿियो थींदो आहे रिबल फज़ल। इहो उहो व्याज आहे जेको हिकिड़ी जिन्स जे शइ में घटि वधि करे मटा सटा कजे। जीअं कणिक आहे, हाणे कणिक जे एवज़ में हिकिड़ो माण्हू चए त मां तोखे 1 किलो थो ॾियां, तूं मूंखे 1.5 किलो ॾे। हाणे जिन्स साॻी आहे, अधु किलो छा जे एवज़ में आहे, त इहो बि व्याज आहे। जिन्स खे जिन्स सां वधाए करे वठणु विकिणणु इन खे चइबो आहे रिबल फज़ल। क़ुरान शरीफ़ इन खे हराम करार ॾिनो आहे। सूद जे हराम हुजण जा ॿिया बि केतिरा ई वजह आहिनि। तमामु उकला जो हिन ॻाल्हि ते इतिफ़ाक़ आहे त ज़रूरतमंद जी मदद ऐं इमदाद इहो इज़त ऐं कमाल इंसानियत आहे। ग़रीब ऐं फ़क़ीर जी ज़रूरत ऐं हाजत खे पूरे करण जो ज़रियो बणाइणु इहा जेको आहे इंतिहाई घटिताई आहे, ख़िसत आहे, दनात आहे, बख़ीली आहे, जो ग़रीब जे गुरबत खां फ़ाइदो वठी करे उनखे जेको आहे गिरफ़्तार करे छॾिजे पंहिंजे क़ैद में, व्याज में। व्याज जूं ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि? पहिरें नंबर ते त व्याज खोर बिना कंहिं एवज़ जे पंहिंजे पैसे मां नफ़ो कमाईंदो आहे। जॾहिं असुल पैसो बेआईन ई उन जो वापसि अची वेंदो आहे ऐं उन जे एवज़ में पैसे मथां पैसो कमाईंदो आहे। ऐं इहो सिर्फ़ु वक़्त जो फ़ाइदो वठे थो त मां 2 महीना 3 महीना ॾिनो त हाणे मूंखे इन जे एवज़ में पैसा मथे मिलनि। ॿिए नंबर ते व्याज खोर बेरहम थी वेंदो आहे। बेईमानी, धोखेबाज़ी उन जे अंदरि अची वेंदी आहे, एतिरे ताईं जो उन जे अंदरां इंसानियत बि निकिरी वेंदी आहे। 3 नंबर ते व्याज सां मुल्क जी तरक़ी ते असरु पवंदो आहे, छो त जॾहिं मालदार व्याज जे ज़रिए पंहिंजो माल वधाईंदा आहिनि त तिजारत, ज़राअत, सनअत ऐं हिरफ़त में पैसो न लॻाईंदा आहिनि, जंहिं ते मुल्क जी तरक़ी जो मदार हूंदो आहे। पोइ इहे माण्हू बिना तकलीफ़ ऐं महिनत जे फ़ाइदो वठंदा आहिनि, जेको उन्हनि सिर्फ़ु पैसे वारनि खे फ़ाइदो थींदो आहे, बाक़ी जेको मुल्क जी तरक़ी न थींदी आहे। नंबर 4 ते व्याज खोरी सां सिला रहमी ऐं इंसानी हमदर्दी ख़तम थी वञे। व्याज खोरी जे करे माल ऐं दुनिया जी मुहबत दिलि में अची थी वञे, लालच ऐं हिर्स पैदा थो थिए ऐं तिजारत जो दारो मदार हिक ॿिए सां रज़ामंदी ते आहे। इन रज़ामंदी जी तकमील जे लाइ शरीयत ख़रीदो फ़रोख्त में पोइ ख़्यार ऐब बि ॾिनो आहे, ख़्यार शर्त बि ॾिनो आहे, ख़्यार रोयत बि ॾिनो आहे। व्याज में इहा का बि शइ कोन्हे का। तंहिंजे करे व्याज में इलाही सारियूं ख़राबियूं आहिनि, जंहिंसां इलाही सारो नुक़सानु थिए थो। व्याज तमामु शरीयतुनि में हराम हुयो। अॻियूं आसमानी किताब, दीन ऐं शरीयतुनि में बि हराम हुयो। अल्लाह ताला फ़रमाए यहूदियुनि जी मज़म्मत में वाख़िदिमुर रिबा वक़द नुहू अन्हु, यहूदी व्याज वठंदा, हालांकि अल्लाह ताला इन्हनि खां मनो फ़रमायो व्याज वठण खां। ऐं अहिड़े नमूने सां तौरात में हीअं लिखियलु हो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे माण्हुनि मां कंहिं मुहताज खे कुझु कर्ज़ु ॾियो त उन मां कर्ज़ ख़्वाह सां बुरो सलूक न कजो ऐं न उन खां व्याज वठिजो। तौरात में बि ईअं लिखियलु हो। अहिड़ी तरह इंजील में बि ईअं लिखियलु हो त बिना व्याज जे कर्ज़ ॾियण जी तरग़ीब ॾियारी वई हुई। ऐं मुआशिरे जी व्याज सां तरक़ी न बल्कि तनज़ुली आहे। यमहक़ुल्लाहु रिबा व युर्बि सदक़ात,
व्याज सां माल ख़तमु थींदो आहे। व्याज जे माल में न कोई सदको क़बूल थींदो आहे, न का ख़ैरात क़बूल थींदी आहे, न हज क़बूल थींदो आहे, न जिहाद क़बूल थींदो आहे, न सिला रहमी क़बूल थींदो आहे। दुनिया जे बर्बादी जो खां सवा कोई बि इन में अमल क़बूल न आहे। ऐं सदकात सां वरी माल वधंदा आहिनि, उन में बरकत थींदी आहे। अल्लाह सी फरमाया यस्तविल ख़बीस व तय्यिब वलौ अअजबक कसरतुल ख़बीस। पाक हलाल ऐं हराम कमाई बराबरि न आहिनि। खणी जो तोखे हराम कमाई घणी थी लॻे पर इहे ॿई बराबरि न आहिनि। पाक शइ जी बरकतूं पंहिंजूं आहिनि। आख़िरी हिकु ॿ मसइला अर्ज़ु करे पोइ इजाज़त था वठूं। जेको माण्हू व्याज खे हलाल सम्झे थो उहो इजमाए उम्मत सां मुस्लमान नथो रहे, मुर्तद थो थी वञे। इस्लाम जो सौ सिधो हुकुम आहे, जेको हलाल थो सम्झे त व्याज हलाल आहे, इहो इस्लाम में नथो रहे, ईमान में बाक़ी नथो रहे। जेकॾहिं व्याज खे हलाल त नथो सम्झे पर छॾे बि नथो त पोइ बादशाह इस्लाम जे ज़िम्मे अहिड़े माण्हू जो क़ैद करणु वाजिबु आहे। वक़्त जी गवर्नमेंट जे ज़िम्मे आहे त क़ैदी व्याजनि खे क़ैद करे इन्हनि खे बंदि करे छॾे, एसिताणी जो तौबा कनि। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का जमात ऐं जथो आहे जिन जो क़ैद करणु मुश्किल आहे त बादशाह इस्लाम जे ज़िम्मे अहिड़ी जमात सां जिहाद करणु ऐं क़िताल करणु वाजिबु आहे। पर इहो आहे वक़्त जे हुकूमत ऐं गवर्नमेंट जो। पर जॾहिं गवर्नमेंट पाण ई व्याज थी वठे त पोइ इहो कहिड़ा इक़दामात कंदी? जॾहिं उनजो धंधो पंहिंजो ई न ते आहे त पोइ उहे कहिड़ा इक़दामात कंदी? ऐं जेको माण्हू अहिड़े नमूने सां ईअं करे थो, हराम जे माल मां, व्याज जे माल मां, रुश्वत जे पैसे मां सदका ख़ैरात करे थो, कंहिं बि क़िस्म जा उन जा क़बूल कोन्हनि के। 3 नंबर ते मसइलो आहे त हराम माल जे मां तौबह जो तरीक़ेकार इहो आहे, व्याज या रुश्वत जो जेको पैसो उन वटि आहे उहो जिन माण्हुनि खां वरितो हई रुश्वत या व्याज जिन खां वरितो हई उन साहिब हक़ खे वापसि करे, या जेकॾहिं वापसि नथो करे त उनखां माफ़ु कराए छॾे। उन ॾे हली वञे त मूंखे इहो माफ़ु कर। जेकॾहिं उन शख़्स खे तलाश करण जे बावजूदु नथो मिलेसि ऐं न उन जे जेको आहे का ख़बर थी पए त उन जे तरफ़ां ख़ैरात करे छॾे, पंहिंजे तरफ़ां न, उन जे तरफ़ां जंहिंखां इहो वरितो हई रुश्वत जो पैसो या व्याज, ऐं उनखे अहिड़े मसरफ़ में ख़र्च करे जंहिंमें इस्लाम ऐं मुस्लमाननि जो नफ़ो आम हुजे। जेकॾहिं का माण्हू जी कुल आमदनी हराम आहे त सभ जो ख़ैरात करणु वाजिबु आहे। सॼी आमदनी माण्हू जी आहे हराम जी त पोइ उन खे बिना सवाब जे उमेद जे हाणे न रखे ऐं फ़र्ज़ु आहे, वाजिबु आहे त इन खे ख़ैरात करे छॾे। सवाइ पंहिंजे ओघर ढकण जे कपिड़नि जे बाक़ी शइ हराम जे कमायल आमदनी मां का शइ रखणु जाइज़ कोन अथसि। सिर्फ़ु जेके लटा अथसि ओघर ढकण जे तरह उहे इन मां करे सघे थो। जेकॾहिं हलाल कमाई अथसि त उहे बि इन्हनि खे बि जेको आहे करे छॾे, ख़तमु करे छॾे। ऐं 4 नंबर ते मसइलो आहे त हराम माल ते ज़कात न आहे। असां वटि अजीब सिस्टम आहे माण्हुनि जो, असांजे सोच जो। पैसो आहे बैंकुनि में, इंट्रस्ट सेविंग अकाउंट खोलाए था छॾियूं, होॾो व्याज थो अचे, साल पूरो थो थिए ज़कात था ॾियूं। अजीब क़िस्म आहे, अजीब सोच आहे त जेको हराम जो माल आहे उन ते ज़कात न आहे। जंहिं माण्हू वटि व्याज या रुश्वत जा किरोड़ रुपया गॾु थी वञनि उन ते ज़कात न आहे। ज़कात हलाल माल ते वाजिबु आहे। जेको माल सूद या रुश्वत या ख़यानत या चोरी या करप्शन सां हासिलु कयो वञे, ॿियनि जो हक़ खाधो वञे त उन ते कीअं ज़कात वाजिबु थी? जेको माण्हू हराम जो माल सदको कंदो ऐं अलाह खां सवाब जी उमेद रखे थो त इहो गोया के इन जो अंदेशो आहे त इन कुफुर जो कमु कयो आहे, त हिकिड़ी ग़लति कमु करे वरी अलाह ताला मां इन सवाब जी उमेद रखे नापाक ऐं गंदई शइ पेश करे ऐं उन ते अलाह जी रज़ा ऐं ख़ुशी जो जेको आहे उमेद थो रखे, बेअदबी ऐं गुस्ताखी आहे। अलाह ताला फरमाए वत्तक़ू यौमन तुरजाऊन फीह इलल्लाह, अलाह खां डिॼो जंहिं ॾींहुं अलाह जे तरफ़ मोटाया वेंदो। दुनिया फ़ानी आहे,
दुनिया जो साज़ो सामान फ़ानी आहे, सभु कुझु हिते रहिजी वेंदो, कुझु कोन खणी वेंदो। तंहिंजे करे दुनिया जे इन्हनि ग़लति धंधनि में पंहिंजी आख़िरत न विञायो। अल्लाह ताला असांखे इन्हनि समूरनि शयुनि खां बचाए। इंशा अल्लाह ताला अञा व्याज जे बारे में तफ़सीली गुफ़्तगू इंशा अल्लाह हिकु ॿ ॾींहं अञा या सुभाणे जे दर्स में रहंदी, पोइ वरी इंशा अल्लाह ताला ॿियो रुकू तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतु व फ़िल आख़िरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी अलैहि वसहबिहि बारिक वसल्लम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मूसा वसल्लम व अला आलिहि वसहबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि बैति अजमईन बिरहमतिका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।